चंबड़ में PPMA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ओचितो बरसात मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते निकिरी पियो, जंहिं दौरान माण्हुनि खेसि घेरे वरितो। शिकायतुनि जा अंबार लॻाया। माण्हुनि जे हुजूम मां MNA खिसकी वियो। ॿिनि अमलदारनि ख़ातिरियूं कराए जान छॾाई। MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी काफ़िले जी सूरत में चंबड़ तालुक़े में बरसात मुतासिर इलाइक़नि जे दौरनि ते निकिरी पियो। PPMA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुतो त ॻोठाणनि घेरे वरितो। माण्हुनि बरसाती पाणी निकाल न थियण जूं दाहूं कंदे शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। ॻोठाणनि जो त असांजे इलाइक़नि वटां शाख़ुनि ऐं सिमनालनि खे घारा लॻा आहिनि। फसल सड़ी विया, घरनि में पाणी आहे, अछा बि ढही पिया आहिनि। बचा बुखूं काटनि पिया। अहिड़े ॾुखिये वक़्त में असांखे अकेलो छॾियो वियो। आवाम जो हुजूम में शिकायतुनि जे अंबारनि खे ॾिसी PPMA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी खिसकी वियो। ADC1 माण्हुनि खे मुतमइन करण जूं कोशिशूं कंदो रहियो।